अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन। ख़ासि के लिए अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त हैदराबाद में लिटरेचर फेस्टिवल जो इफ़्तिताह सिंध जे इतलात ऐं नशरियात वारे निगरान वज़ीर मुहम्मद अहमद शाह करे छॾियो आहे। हैदराबाद मां अवां ताईं ख़बर पहुचाए रहिया आहियूं त हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो इफ़्तिताह सुध समा सिंध जे निगरान वज़ीर मुहम्मद अहमद शाह करे छॾियो आहे। अदबी मेले खे ख़िताब कंदे सिंध जे इतलात खाते जे वज़ीर मुहम्मद अहमद शाह चयो आहे त मुल्क में दहशतगर्दीअ खे बंदूक जे ज़रिए न बल्कि अदबी सक़ाफ़ती सरगर्मियुनि शाइरी ऐं मौसीक़ी जे ज़रिए मात ॾेई सघिजे थी। सिंध में रहंदड़ मुख़्तलिफ़ तबक़नि ऐं ॿोलियुनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि खे अदब जे ज़रिए पाण में ॿीहर ॻंढे सघिजे थो। सियासत उन्हनि खे पाण में नथी ॻंढे सघे। हिन चयो त मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे हिक ॿिए सां जोड़ण जे लाइ सभ खां पहिरियां पाकिस्तान आर्ट काउंसिल कराचीअ पारां लिटरेचर फेस्टिवल ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं मुनक़िद करण जो सिलसिलो शुरू कयो वियो हो। सियासतदान न पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख हयाज़, इमदाद हुसैनी, इब्राहिम जोयो ऐं सूफ़ियुनि माण्हुनि खे पाण में जोड़ण जे लाइ कमु कयो आहे। सभिनी जे लाइ लिखंदा ऐं कढ़ंदा हुआ। सिंधी समाज खे उन्हनि नओं रस्तो ॾेखारियो। हैदराबाद में ज़िंदा दिलि माण्हुनि जो शहरु आहे। शाह लतीफ़ सुरनि जे ज़ोर ते तब्दीली आंदी। हिन चयो त पाण में मुहबत ऐं एके सां गॾु थियणु घुरिजे ऐं पाण में ॿधी करणु खपे। हिन चयो त सक़ाफ़त ऐं तहज़ीब लाइ जेको बि कुझु कमु कंदो असां उन सां गॾु आहियूं। हिन चयो त सिंध में ॿारनि जा फेस्टिवल नथा थियनि, उन मामले ते बि कमु करण जी ज़रूरत आहे। हिन ऐलान कयो त 1 खां 3 मार्च ते हैदराबाद में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल हैदराबाद चैप्टर मुनक़िद कयो वेंदो, जंहिं में समूरा हैदराबाद वासी शिरकत कंदा। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जे ऑर्गेनाइज़र इज़हार सुमरो तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजो कंहिं सां मुक़ाबिलो न आहे। फेस्टिवल मुनक़िद करण सबबि तनक़ीद बि सहिणी पवे थी। अॼु जिन ॿारनि हिते टेबलोज़ समेत जेका परफॉर्मेंस कई आहे, इहो ई असांजे लाइ एवॉर्ड आहे। हिन फेस्टिवल में समूरनि ॿोलियुनि सां लाॻापियल माण्हू शरीक थिया आहिनि। असां अदब जे ज़रिए माण्हुनि खे गंढियो आहे। इन मौक़े ते 5 मुख़्तलिफ़ लेखकनि जे किताबनि जी महूरत पिणु कई वई। ग़ुलाम हुसैन, ख़ासि कली इबरत न्यूज़, हैदराबाद।